करण ते अवामी तहरीक सॼी सिंध में फीता रोक हड़ताल जो सॾु ॾिनो आहे। इन सॼी सूरत हाल ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था अयाज़ लतीफ़ अली जे हिसाब सां। अस्सलाम वालेकुम अयाज़ लतीफ़ अली जो साहब। वालेकुम सलाम। अयाज़ लतीफ़ अली जो साहब, तव्हां पारां हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे, ॿिनि कहिड़ियुनि पार्टियुनि अवां जी हिमायत कई आहे? अॼु असां जेको 5 अगस्त ते सॼे सिंध में फीता रोक ऐं पहिया जाम ऐं शटर बंदि हड़ताल जी काल ॾिनी आहे। उनजो सबबु इहो आहे त अॼु 6 करोड़ सिंधियुनि जी जीअं एमपीएम जी क़यादत उनजे लाइ तज़हीक आमेज़ ऐं इंतिहाई तौहीन आमेज़ जुमिला इस्तेमालु कया आहिनि ऐं जेको चयो आहे त जेकॾहिं यूपी सीपी ऐं बिहार मां माण्हू न अचनि हा त सिंधी हींअर काफरनि जा जूता पॉलिश कंदा हुजनि हा, साफ़ कंदा हुजनि हा। कंहिं मेज़बान खे ईअं चवणु, को महिमान ईअं चवे जेको लुटिजी आयो हुजे, जंहिंसां सिखनि तौहीन आमीज़ रवैया अख़्तियार कया हुजनि, माण्हुनि जा कपिड़ा फाटल हुजनि, मथां उघाड़ा हुजनि, पेट में गिरह न हुजे, उन्हनि खे नवाबशाह, हैदराबाद, रोड़ी, लाड़काना, सखर, मीरपुरख़ास, कराची, उते माण्हू वञी बटन जूं जेगियूं रधे खाराइनि ऐं उहे माण्हू 64 सालनि खां पोइ उहे जेके धरती धणी हुजनि 6 करोड़ उन्हनि खे मौत में उन्हनि जा थोरा मञण जे बजाए, उन्हनि जो अहसान मञण जे बजाए पाण खे पनाह ॾींदड़ माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाइनि, उन्हनि खे गारियूं ॾियनि। उन में 6 करोड़ सिंधियुनि जी जेका तौहीन थी आहे, जंहिंखे सादत हसन मिंटो जी को माण्हू पाणी पढ़ंदड़ हुजे, सादत हसन मिंटो जो अफ़सानो खोलंदो, उहो पढ़ी ॾिसिजे त माण्हुनि सां कीअं तौहीन थी, कीअं उन्हनि सां ज़्यादती कई वई बॉर्डर्स ते। उन्हनि खे जॾहिं धीअ में जायो ॾिनियूं, उन्हनि सां इहो रवैयो अख़्तियार करण ते सॼी सिंध में जेको इश्तियाल अची वियो आहे, उन इश्तियाल खे पुरअमन रंग ॾियण लाइ मथां माण्हू को इंतिहाई कदम खणी विझनि। उन करे अवामी तहरीक, सजाणी तहरीक, एसएसटी, सिंधी हारी तहरीक, मज़दूर तहरीक, सिंधी नौजवान तहरीक जेका गॾियल कॉल ॾिनी आहे हड़ताल जी 5 अगस्त ते, उहा पुरअमन हूंदी। उन में सिंध में फीतो न हलंदो, उन में सिंध में छत्र बंदि हूंदा। गैरतमंद सिंधी साबित कंदा त हू ॿाहिरि दरिया ख़ान दोदे, होशू हेमू, मखदूम बिलावल ऐं शाह इनायत जा, माई बख्तावर जा ऐं बागुल जा वारिस आहिनि। हू उन ॾींहुं साबित कंदा त हू पॉलिटिकल पार्टीज़ में विरायल न आहिनि, हू हिकु आवाज़ आहिनि जेके 1947 खां 64 सालनि दौरान 2011 ताईं कयल फोरन जे एवज़ कयल तौहीन जे जवाब में पुरअमन तौर ते एहतजाज करे इहो पैगाम ॾींदा पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खे, दहशतगर्द क़ुवतुनि खे, अमरीकी साम्राज्य जे कुझु लॻाऊ मक़ामी एजेंटनि खे त सिंधियुनि जी तौहीन बर्दाश्त न कई वेंदी ऐं हू यक आवाज़ आहिनि, यक मुश्क आहिनि ऐं मुतहद आहिनि। जी, महिरबानी अवां जी।